असांजो जेको वर्क एनवायरनमेंट आहे उन खां पोइ असांजो हिकु रिलीजियस ज़ाहिर आहे, हर माण्हू जो हिकु अलॻि हिकु कॉर्नर आहे माण्हू सां गॾु, हर इंसान सां गॾु, हर मुस्लमान सां गॾु। मां थोरो सो ॼाणणु चाहियां थी तव्हांजे लफ़्ज़नि में त असां वटि असांजे वर्क प्लेस ते ज़ाहिर आहे जिथे मुस्लिम बि हूंदा आहिनि उते नॉन मुस्लिम बि हूंदा आहिनि, उते क्रिश्चियन कम्यूनिटी बि हूंदी आहे, डिफरेंट कम्यूनिटीज़ सां गॾु हूंदियूं आहिनि। हीअ जेको मज़हबी जेका हमांगी आहे इन खे तव्हां कीअं बयानु कंदो ऐं कीअं प्रमोट कंदो? औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां जेका मुआशरे में इंसान जी रहणी करणी आहे उन में मज़हबी हम आहंगी कीअं अचे, उन में सभिनी खे सभ खां पहिरियों मसइलो इहो आहे त कुझु मसाइल असां वटि अहिड़ा आहिनि असांजे मुस्लमाननि में या गैर मुस्लमाननि में, मतिलबु जेके पाकिस्तानी आहिनि उन्हनि में बग़ैर तहक़ीक़ जे ॻाल्हाइणु ऐं बग़ैर तहक़ीक़ जे प्रोफेसर थी फतवा ॾियणु इहा शइ आम जाम आहे। ठीकु आहे, मूंखे कंहिं मसइले जी ख़बर न आहे न, असां वटि माण्हू जेके न हिन में जहल मुरकब जो शिकार आहिनि, यानी हिकु इहा ख़बर त हू पाण कोन था सुञाणनि त मसइले जो हल छा आहे। नंबर ॿी ॻाल्हि इहा वरी ॻाल्हाईंदा बि उन मसइले में, टप बि उन मसइले में ॾेई वठंदा ऐं पोइ चवंदा त असां खां वधीक को वॾो आलिम ई कोन्हे को। असल में इहा शइ जेका आहे न, नंबर हिकु इहा। नंबर ॿी ॻाल्हि त जेके इल्मी इख़्तिलाफ़ आहिनि उन्हनि खे ज़ाती इख़्तिलाफ़ में न आंदो वञे। मसलन असांजा वॾा वॾा जेके साइंसदान हुआ, अरस्तू ऐं शेख तूसी, इन्हनि जे विच में वॾा इख़्तिलाफ़ हुआ इल्मी लेवल ते, पर जॾहिं बि हिक ॿिए सां गॾिबा या अहिड़े हिसाब सां असांजा साइंटिस्ट आहिनि उन्हनि में फार्मूले जे सतह ताईं इख़्तिलाफ़ थी सघे थो, लेकिन जॾहिं पाण में मिलनि त बामी भाईचारे वांगुरु मिलनि। छो त इल्मी इख़्तिलाफ़ हिकिड़ी पंहिंजी जॻह ते, लेकिन पंहिंजो भाईचारो आहे, इस्लामी भाईचारो हुजे या मुआशरती भाईचारो हुजे, उन जी हैसियत अलॻि हुजणु खपे। चवण जो मतिलबु इहो आहे त इंसानियत ऐं इस्लाम इन्हनि में बि हम आहंगी आहे ऐं हुजणु खपे या ज़रूरी करणु खपे असांखे। मसइलनि मुंहिंजे पड़ोस में कोई हिंदू रहे थो या कोई नॉन मुस्लिम रहे थो, मुंहिंजो इहो कमु न आहे त मां सुबुह सवेर उथी उनखे तानो ॾियां, या मुंहिंजो इहो कमु न आहे हू मुंहिंजे साम्हूं अचे त मां उनखे हथु ई न ॾियां, या ईअं चवां त बाबा तो हिन में हथु लाथो आहे, हीअ शइ नजिस आहे, हीअ शइ हराम आहे। इहे फतवा ॾियण जी का ज़रूरत ई कोन्हे का। हम आहंगी तॾहिं ईंदी जॾहिं असांजे हिन में बर्दाश्त जो मादो ईंदो। जेके इल्मी इख़्तिलाफ़ आहिनि उहे आहिनि पंहिंजी जॻह ते, 1400 सालनि खां वठी अॼु ताईं कहिड़ो इख़्तिलाफ़ आहे जेको हल थियो आहे, या इस्लामी लेवल ते। या फ़र्ज़ु कयो डॉक्टर साहिब जो जेको क़त्ल थियो उमरकोट में, डॉक्टर शाहनवाज़ बग़ैर तहक़ीक़ जे, ठीकु आहे, बग़ैर तहक़ीक़ जे हिकु बलवे खे इहो कहिड़ो इख़्तियार आहे। बाबा सभ खां पहिरियां तव्हां तोहीन साबित त कयो, ठीकु आहे, तोहीन जे सबूत जो मतिलबु, मुंहिंजो मतिलबु इहो आहे तोहीन साबित कीअं थींदी आहे। मसइलन कुझु शयूं आहिनि जिन जो सबूत असां वटि शरीयत इस्लामिया में मुश्किल आहे, नामुमकिन आहे। मसइलन उन्हनि शयुनि मां हिकिड़ी इहा शइ आहे त तोहीन जो साबित करणु। फेसबुक, सोशल मीडिया या ट्विटर्स या सोशल मीडिया आल टू आल जेका बि आहे उहा कंहिं बि शइ जो सबूत न आहे, ठीकु आहे, यानी कंहिं ते इहा फतवा नथा चई सघो त हे माण्हू हिन जो नज़रियो बि इहो ई आहे। अगरि का पोस्ट अची सघे थी उन में काफ़ी सारा इम्कानात आहिनि, थी सघे कंहिं ॿिए कई हुजे, थी सघे ग़लति हैंडल थी वियो हुजे, फेसबुक आहे, ट्विटर सां, सोशल मीडिया अॼुकल्ह हैक बि थिए थी। इन हिसाब सां त असांखे सभ खां पहिरियां तहक़ीक़ करणु खपे हा, पंहिंजो पाण खां पुछणु खपे हा, मुल्ज़िम जो मौक़िफ़ ॿुधणु खपे हा। अच्छा, हिते जॾहिं तव्हां तहक़ीक़ जी ॻाल्हि कयो था त हिकु शइ जेका मां ज़रूरु शामिलु करणु चाहींदुमि त असां वटि जॾहिं तव्हां हीअ त उहा तहक़ीक़ आहे जेका सोशल मीडिया ते असां ॾिसूं पिया, असां वटि हिकु ॿियो इम्प्रेशन आहे माण्हुनि जे विच में, असां वटि हिकु नज़रियो आहे माण्हुनि जो त न सिर्फ़ु हिकु वॾे पैमाने ते, नंढे पैमाने ते बि जिते ॿ माण्हू गॾु किथे हिकु जीअं तव्हां चयो त हिकु कॉलोनी में रही रहिया आहिनि, पाड़े में रही रहिया आहिनि, हिकु जॻह ते कमु करे रहिया आहिनि, असां वटि उन्हनि जो नज़रियो बि जेको कमु अञा उन्हनि कयो कोन्हे, जेको कमु अञा थियो न आहे, असां पहिरीं पंहिंजे माइंड में विहारे छॾींदा आहियूं त अच्छा जी हीअ फलां क़ौम सां आहे, हीअ फलां मज़हब सां आहे, हीअ फलां ज़ात सां आहे, त हे त हीअं कंदो। आई गेस इहा जेका मेंटेलिटी आहे न असांजी, इनखे बि असांखे ग्रास रूट खां किथे इरेज़ करिणो पवंदो। न, शरीयत इस्लामिया बि इन बारे में क्लियर कट ॻाल्हि कई आहे त इहा इन शइ खे चइबो आहे हिकु अंदाज़ागिरी, अंदाज़ो हणी ऐं नतीजो अख़ज़ करणु, इहा गुनाहनि कबीरा में आहे।
बग़ैर तहक़ीक़ जे कंहिं शइ ते बि अंदाज़ो हणी या कंहिंखे परे खां ॾिसी त हीउ फलाणी क़ौम जो आहे ऐं हिन जो नसुलु फलाणो आहे, हीअ हरामी आहे, हीअ हलाली आहे, असां जेको सर्टिफिकेट ॾींदा रहंदा आहियूं पंहिंजो पाण में मुआशिरे में असां ॾिठो आहे। त अहिड़े हिसाब सां अंदाज़ागिरी करे नतीजो अख़ज़ करणु, वरी उन ते हुकुम हलाइणु त हीअ शइ हीअं आहे, इहा शइ ग़लति आहे, क्लियर कट ग़लति आहे। ऐं इनखे असां कॾहिं बि करेक्ट न चयो आहे।